सिंध जी तारीख़ में एक वधिक सियासी जमायत जो इज़ाफ़ो थी वियो। इंडस कांग्रेस पार्टी जे नाले सां हिकु नई पार्टी जो मंशूर पेश कयो वियो। कराची में इंडस कांग्रेस पार्टी जे चेयरमैन मुस्तफ़ा सूमरो, जनरल सेक्रेटरी डॉक्टर जगदीश वासवाणी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान जे चइनी सूबनि खे मुतहद करण जी ज़रूरत आहे ऐं मुल्क खे 1940 वारी करारदाद तहत हलायो वञे। हुन चयो त असांजा सियासी ऐं बुनियादी हक़ यरगुमाल बणियल आहिनि। सियासत खे बदनाम कयो वियो आहे। सूबनि ऐं मर्कज़ विच में हिकु नई सियासी मुआहिदो ज़रूरी आहे। सूबनि में अलहदगी जी तहरीक तॾहिं ख़त्म थींदी जॾहिं इन्हनि खे बुनियादी हक़ मिलंदा। हुननि वधीक चयो त अवाम खे वॾेरनि जे रहम करम ते नथो छॾे सघिजे। सूबनि जो अवाम चाहे थो त इन्हनि जी ज़मीन न विकिणी वञे। पीपुल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि इन लाइ वोट न ॾिनो हो त उहे सूबे खे खपाए छॾनि। संदसि चवण हो त गिलगित खे सिंध बणाइण जी ॻाल्हि कई वञे थी, पर सिंध जी ज़मीनूं ऐं पहाड़ बि विकिरो कया विया आहिनि। सिंध में बिलावल ऐं मुराद अली शाह जी कारकर्दगी ज़ीरो आहे। असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ हथनि में नाहे। मुस्तफ़ा सूमरो जो चवण हुयो त मुल्की मीडिया आज़ाद नाहे। मईशत खे तबाह कयो वियो। आइन सभिनी लाइ मुक़दस आहे। इदारा पंहिंजे आइनी हदनि में रही कमु कयो वञे। नए समाजी मुआहिदे लाइ चइनी सूबनि जे सियासतदाननि ऐं दानिशवरनि खे गॾिजी सुधारा आणण लाइ तजवीज़ूं पेश कनि। हुन चयो त सिंध में बेरोज़गारी उरूज ते आहे। उॿावड़ो जे सनअतनि में मक़ामी मज़दूरनि खे नथो रखियो वञे। पंजाब मां बसूं भरे गैर मक़ामी माण्हुनि खे भर्ती कयो वञे थो। तंहिं करे उॿावड़े जा मज़दूर भर्ती थियण लाइ पंजाब 4 डोमिसाइल ठहिराइनि था। संदसि चवण हो त असां हुकूमती या अपोज़िशन जमायतनि जी कारकर्दगी मां मायूस आहियूं। जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त मीनारे पाकिस्तान लाहौर वटि एहतिजाज कंदासीं।